ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं चीनी वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उम्मीद है त पाक चीन जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। इसहाक़ डार जो इहो चवणु आहे सीपेक ख़िते जे मुल्कनि विच में राब्ते जो अहम ज़रियो आहे। समूरियुनि पार्टियुनि जो सीपेक जी हिमायत करण ते थोराइतो आहियां। सीपेक ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे नई ताक़त बख़्शी आहे। चीनी सदर पाकिस्तानी अख़्तियारनि सां लाॻापनि खे हथी ॾियारण जे लाइ पुरअज़्म आहे। अव्हां खे आगाह कंदासीं। इस्लामाबाद में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं चीनी वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कई है। इसहाक़ डार जो चवणु आहे त पाक चीन लाॻापा वधीक मज़बूत थींदा। सीपेक ख़िते जे मुल्कनि विच में राब्ते जो अहम ज़रियो आहे। सीपेक ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे नई ताक़त बख़्शी आहे। जॾहिं त चीनी वज़ीर जो चवणु हो त चीनी सदर पाकिस्तान सां लाॻापनि खे हथी ॾियारण जे लाइ पुरअज़्म आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। चीनी सदर पाकिस्तान सां लाॻापनि खे हथी ॾियारण जे लाइ पुरअज़्म आहे। इहो चवणु आहे चीनी वज़ीर जो। अव्हां खे आगाह कंदासीं सीपेक जे हवाले सां इस्लामाबाद में सियासी पार्टियुनि जो अहम इजलास थियो आहे। चीनी वज़ीर समेत चीनी वफ़द शिरकत कई आहे। उन खां पोइ चीनी वज़ीर ऐं पाकिस्तान जे परॾेही वज़ीर ऐं नायब वज़ीर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें लाॻापनि खे हथी ॾियारण जे लाइ अज़्म जो इज़हार कयो वियो आहे।